जा देवबंदी हो मां तहां खे हथ थो जोड़े इन कुदरत जे तोहफ़े जो क़दुर कयो। अचो उन शख्स जे क़यादत ते एतमाद कयो जंहिंजे दारुल उलूम देवबंद जे क़यादत जो एतमाद। उन लीडर खे पंहिंजो लीडर मञो जंहिंखे जमीयत उलमा हिंद जी क़यादत पंहिंजो मञे थी। छा मुझे मुर्शिद बेर वारे रहमतुल्लाह अलैह छेड़ीअ में इहा तकरीर न कई हुई? शायद साईं जन जो इहो ज़िंदगी जो आख़िरी जलसो हो पंहिंजे घर खां ॿाहिरि जिते साईं जन ख़िताब कयो हो छेड़ी में वर्कर्स कन्वेंशन हुई। हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन मां हुकुम कयो त हज़रत साईं बेर शरीफ वारा ज़रूर अचनि। मां हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन खे अर्ज़ कयो मां चयो साईं जन जी तबियत ठीक न आहे, साईं जन सफ़र नथा करे सघनि, इन जे करे साईं जन जो अचणु मुश्किल थींदो। मौलाना फज़लुर रहमान साहब जन फरमायो त न साईं बेर वारा हर क़ीमत ते अचनि। मां में हिम्मत न आहे जो मां साईं जन खे चवां छो त साईं जन जी तबियत काफ़ी कमज़ोर थी चुकी आहे। मां इहा हिम्मत नथो सम्झां या जुरत नथो करे सघां। मूंखे मौलाना फज़लुर रहमान साहब जन चयो त को तरीक़ो कढ। मौजूद तरीक़ो इहो आहे तव्हां पाण अचो, साईं जन खे तव्हां पाण चओ मूंखे पक्का त तव्हांखे साईं जन न कंदा। मौलाना चयो ठीकु आहे इहो समझो। हूअं मां शाम जे जहाज़ ते अचां, हाणे सुबुह जे जहाज़ ते ईंदुसि। हूअं सखर पियो अचां, हाणे मोहन जे दड़े ईंदुसि। सिधो बेर शरीफ़ हलंदासीं, साईं जन खे अर्ज़ कंदासीं, कोठेड़ी हलंदासीं। रब जो क़ुरान मुंहिंजे साम्हूं खुलियो। मौलाना जन मोहन जे दड़े आया, सिधो बेर वियासीं। साईं जन मौलाना खे वॾी मुहबत ॾिनी, मानी तयारु करायूं, मानी उते खाधीसीं, हाल हवाल साईं जन वरितो। मौलाना जन साईं जन खे अर्ज़ कयो साईं अॼु असांजी वर्कर्स कन्वेंशन आहे सिंध सूबे जी जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां ठेड़ी में, मां उनखे अर्ज़ करण आयो हां त तव्हां ज़रूर शरीक थियो। साईं बेर शरीफ वारनि फरमायो मौलाना मां सफ़र जे क़ाबिल न आहियां, पर तव्हां आया आहियो मूं वटि, पाण खे खणाए बि पहुचंदुसि। जंहिं शख़्स जो मुंहिंजो मुर्शिद बेर वारो एॾो लिहाज़ पियो करे, तोखे बि अर्ज़ थो कयां तूं बि उनजो लिहाज़ कर। दुश्मन गारियूं ॾे अफ़सोस न थींदो, पंहिंजा घटि वधि ॻाल्हाइनि त ज़रूर थींदो। ऐं साईं जन आया, रुकनियत शादी जो इफ्तिताह थिए पियो। उन वक़्तु सिंध जो इलेक्शन कमिश्नर माहौस नाज़िम इंतिखाब माहौस साईं जन जो रुकनियत जो फार्म मां भरियो हो, साईं जन का दस्तखत मां वरिता हा। 10 रुपया रुकनियत जी फीस साईं जन मूंखे ॾिनी हुई स्टेज। साईं जन जो उहो फार्म अञा ताईं मूं वटि अमानत जे तौर ते महफ़ूज़। ऐं छेड़ी जा माण्हू गवाह हूंदा या ॿिया जेके कारकुन इज्तिमा में आया हूंदा उहे बि गवाह हूंदा। ऐं मुमकिन आहे दुआ के जंहिंमें साईं जन फरमायो हो रुकनियत जे फार्म ते दस्तखत करण खां पोइ त क़यामत जे ॾिहाड़े जेकॾहिं मुंहिंजे रब खां पुछा कई त अब्दुल करीम तूं कहिड़ो अमल आंदो आहे, मां जमीयत उलमा इस्लाम जो रुकनियत जी पर्ची रब जे दरबार में पेश कंदुसि ऐं मां रब करीम खे अर्ज़ कंदुसि त मुंहिंजा रब अब्दुल करीम वटि बि का बि नेकी कान्हे, पर मां तुंहिंजे प्यारनि बाननि जे जमात जो रुकन हुसि। साईं जन फरमाया मूंखे पक आहे त इन पर्चीअ जे करे मुंहिंजो अल्लाह थो मूंखे बख़्शी। जेकॾहिं तोखे मुंहिंजे मुर्शिद साईं बेर शरीफ वारनि ते एतमाद आहे त पोइ तूं साईं जी इन नसीहत ते अमल कर।